नाज़रीन, सिराहड़ी में बरसात जूं तबाहकारियुनि खां पोइ ॻोठाणनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे फिदा हुसैन ज़रदारी। अॼु पंहिंजे वतन मथां इम्तिहान सख़्तु आहे। पूरी सिंध जियां सराड़ी शहर ऐं आसपास जे ॻोठनि में चौमासी बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। असां हिन वक़्तु यूसी गुल मोहम्मद लिगारी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे विज़िट लाइ निकिता आहियूं। अचो त नाज़रीन उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त चौमासी बरसातनि सबबु उन्हनि जो केतिरो नुक़सानु आहे, वार कई आहे। महिरबानी करे का इमदाद ॾिनी वञे, कुझु तरपाल ॾिनो वञे या खाध पचाइण जी जाइ न आहे, न को किथे सुम्हणु, न को अझो, न कुझु न छा। नंढनि मासूम ॿारनि खे किथे वठी वञूं। असां खे अपील आहे त असांखे थोरो वावर कयो वञे, को तरपाल ॾिनो वञे, को अॼो सॼो ॾिनो वञे। हिकु वार्ड गुल मोहम्मद लिगारी जो आयो आहे असां वटि काउंसलर, ॿियो केरु असां वटि न आयो, लड़ी बि केरु न आयो। ॿुॾी विया, असांजा घर ॾही विया आहिनि। जेको सो न MNA साहबु आयो आहे, न का अमलो आयो आहे, न कुझु थी चुको आहे। असां सां ज़ुल्म आहे ऐं असांजो माल लाइ बि डॉक्टर न आहे, माल बीमार आहे। टीवी ऐं धरती जा असां थोराइता आहियूं, उन्हनि नुमाइंदनि जा जेके हली असां वटि पहुता आहिनि ॻोठनि में। असां ॿुॾी मरी विया आहियूं, गवर्नमेंट कुझु कोन ॾिनो आहे, असां ॿुॾूं पिया। महिरबानी असांखे कुझु ॾिनो वञे, असां खुलियल आसमान हेठि सुतल आहियूं। घर किरिया आहिनि, असांजा वॾा ज़ुल्म थियो आहे। हिते केरु ॾिसण वारो कोन्हे, ग़रीब जी अहमियत ई कान्हे। 600 वोट आहिनि। असांजो ज़मीर ॿिए पासे गवारा नथो करे। जेसीं ताईं बेनज़ीर जो झंडो आहे तेसीं ताईं जीए ॿुधो। पर असां गवर्नमेंट खे इहो चवंदासीं त महिरबानी करे असांजी वार कनि। हींअर असांजा हिन वक़्तु जेके 4 कमरा, चइनी कमरनि में हिकिड़ो कमरो साबित न आहे। असांजे तक जो चूंडियल नुमाइंदो को बि असां वटि तदारक लाइ न आहे पहुतो। असां अमलदारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असां सां वार कई वञे, असांजो घर बार को अॼो त ॾियो वञे, खाधे पीते शइ असां वटि का शइ कुझु बि कोन्हे पहुतो, न खेमो न छा कुझु बि कोन्हे। कुझु बि किथे कोन थियो आहे। हीअ असांजो माल मता जेको सभु सड़ी वियो, ख़तमु थी वियो, तबाह थी वियो, मरी वियो। रोडनि ते पिया आहियूं, मथां वेठा आहियूं, को बि मथां का बि शइ कोन्हे, न को खाइण लाइ, न को का। कैमरामैन टीम सां गॾु फिदा हुसैन ज़रदारी, धरती TV न्यूज़, सराड़ी।